मुल्क में वधंदड़ बेरोज़गारी, मुआशी अदम इस्तेहकाम ऐं घटि पघारुनि सबबि हलंदड़ साल जे शुरूआती 6 महीननि में तक़रीबन 3.5 लख पाकिस्तानी मुल्क छॾे विया आहिनि। मुल्क छॾींदड़ माण्हुनि में आला तालीम याफ़्ता माण्हुनि समेत इंतहाई टेक्नीकी माण्हू भी शामिल आहिनि, जॾहिं त डॉक्टरनि समेत नर्सिस जे मुल्क छॾण सां मुल्क जे सिहत वारे निज़ाम में भी मसला वधण लॻा आहिनि। अरब अख़बार गल्फ न्यूज़ मूजिबि हलंदड़ कुझु सालनि में पाकिस्तान मां नर्सिस वॾे पैमाने ते रोज़गार जी ख़ातिर परॾे मुंतक़िल थी रहिया आहिनि। मर्द औरत नर्सिस बहितर पघार, महफ़ूज़ कम जी हालत ऐं पेशेवरानी तरक्की जे मौक़े लाइ मुल्क छॾे रहिया आहिनि, जंहिं सां पहिरियां खां दबाव जो शिकार तिबी निज़ाम वधीक ख़राब थी रहियो आहे। डॉक्टर्स ऐं ॿिए तकनीकी माण्हुनि जीअं नर्सिस खे अरब मुल्कनि, बर्तानिया ऐं कैनेडा जहिड़नि मुल्कनि ते पुरकशिश पघारूं ऐं बहितर कम जे माहौल सां पाण ॾांहुं छिके रहियूं आहिनि, जंहिं सां पाकिस्तानी नर्सिस अहिड़नि मुल्कनि में मुस्तक़िल हुजण जी अवलियत ॾेई रहियूं आहिनि। असांखे ब्यूरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त 6 महीननि में 3.5 लख पाकिस्तानी मुल्क छॾे विया आहिनि। पुरकशिश पघारुनि जे लाइ पाकिस्तानियुनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में सकूनत इख्तियार करे वरिती आहे।